सोबोदेरो सिटी रिपोर्टर इख्तियार हुसैन मेमण। सोबोदेरो डिग्री कॉलेज जे साम्हूं वारे रोड ते बीठल पाणीअ जो मसलो हल न थी सघियो। शहरियुनि खे अचण वञण में सख़्त तकलीफ़। इंतज़ामिया नाले मातिर कमु करायो। पाणी हिन वक़्त ताईं बि साॻी जाइ ते बीठल नज़र अची रहियो आहे। शहरियुनि जो चवणु आहे त डिग्री कॉलेज वारे पाणी वारो मसलो तॾहिं हल थींदो जॾहिं बंदि थियल नाली मुकमल खोटाए करे उन जो कंहिं पासे निकाल कयो वञे, तॾहिं वञी मसलो हल थींदो। छो त ही कमु पब्लिक हेल्थ वारा अधु में रिहाए हलिया विया आहिनि। तॾहिं हिन पासे आबादी घटि हुई ऐं हाणे काफ़ी घर आबाद आहिनि, तॾहिं पाणी वधियो आहे। बाक़ी जनरेटर रखी पाणी कढण सां मसलो हल कोन थींदो। सिंध सोशल फोरम जे मरकज़ी प्रेस सेक्रेटरी जो चवणु हो त इंतज़ामिया सां राब्ते में आहियूं। इंशाअल्लाह कोशिश जारी आहे त जीअं मसलो सही तरीक़े सां हल थिए। सिंध एक्सप्रेस न्यूज़।